साईं सीसराटी वठी थी वञे। ईअं सम्झो त जेकॾहिं सिंधूअ मां पंजाब में 6 नवां केनाल्स कढिया वञनि था त सिंध खे रोहड़ी ऐं नारा केनाल्स ख़तमु थियण जेतिरो हाञो रसी सघे थो। यादि रहे त सखर बैराज मां निकिरंदड़ इन्हनि ॿिन्ही केनाल्स वसीले उतर खां वठी लाड़ ताईं 50 लख एकड़ खां वधीक ज़मीन आबाद थिए थी। पंजाब जी हूअं त सिंधु दरिया जे पाणीअ सां हथ चुरांद ॿारी वञे। सिंध नाले उन गुलशन जी आबियारी कंदड़ सिंधुअ खे सुकाइण ख़ातिर संदरा ॿधिजी चुका आहिनि। कॾहिं बि न। ही त 2 खरब 11 अरब रुपयनि जी लागत सां पंजाब अंदरि आपाशी जो मुकमिल तौर नओं निज़ाम आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। सो बि फ़क़ति पाणी चोरी ऐं गैर क़ानूनी केनाल्स कढण सबबि सिंध वॾी हाञेकार सूरत हाल खे मुंहुं ॾेई रही आहे। हिकु तरफ़ कोटली डाउन स्ट्रीम खे घुर्बल पाणी न मिलण सबबि समुंड खुश्कीअ वारनि इलाइक़नि खे तेज़ीअ सां पाए रहियो आहे। एसि ताईं जो अंदेशो आहे त ईंदड़ 2 ॾहाकनि ताईं समुंड कराची ऐं ठटे शहर खे बि पाए सघे थो। सिंध जे मुख्य फसलनि जी घुर्बल पाणी न मिलण सबबि उपत अधो अधु घटिजी वई आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल हिन साल कमंद जी उपत 50% ताईं घटिजणु आहे। दरिया में मुसलसल सूकहिड़ो हुजण सबबि माहीगिरी ख़तरे हेठि आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोट वारी सूरत हाल आहे त मथां सिंधु दरिया खे